दहरके में गोठाणन पुलिस चढ़ाई खिलाफ एहतजाजी मुजाहिरो करे सख्त नारेबाजी कई। पुलिस चढ़ाई खिलाफ गोठाणन रहीम सुमरो, सिद्दीक सुमरो, माई जीनत ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी मुजाहिरो कयो। उन मौके ते गोठाणे रहीम सुमरे इल्ज़ाम हणंदे चयो त शहर जे बासर गुल मोहम्मद उर्फ गुडे चाचड़ जी संदसि बिरादरीअ जे आमिर सुमरे सां ॾेती लेती जो मामलो आहे, जंहिंजो असां सां को बि तालुक न आहे। पर उन बावजूद दहरकी पुलिस बासर जी विंगार वांदे बिना जवाज़ कर्ज उगाड़ण लाइ असांजे घर ते का करे असांजी गैर मौजूदगी में घर में मौजूद पीरसन माओ ऐं मासूम ॿारनि ते तशद्दुद करे घर में पयल कीमती सामान खणी संदसि पीरसन पी हलीम सुमरो खे गिरफ्तार करे खणी वई आहे। नाहक पुलिस भी आई आ, गुड्डो भी आयो आ, अंदर कोठे में विड़िया कुराड़ के कुटियो थनन, धक भी हणिया थनन, कुराड़ी के दरवाजा भगा थनन, पेटियूं भी भगियूं थनन। गुडे नाहक पुलिस के वठी करे पुलिस भी कुराड़ी जी बेइज्जती किया, कुराड़ी जी बेइज्जती किया, असांजी ॿारनि जी बेइज्जती किया। जवान छोकरियुनि कोई घर में न रहंदो आ, असां रोज़ी कंदो रेती शहर में, असांखे काई ख़बर न आहे। बाद में असांखे ख़बर लगी असां घर में पुगाऊं, असां मुताबिक़ इहो कंदासीं, दरख़्वास्त कंदा पियूं असां सां हक़ थिए असां सां। ॿियो त एसपी ऐं जज साहब असां सां हक़ कराए असांजो, बस असांखे ॿियो कुझु न खपे। एहतियात कंदड़ एसएसपी घोटकीअ खां मुतालबो कयो त बासर ऐं पुलिस एहलकारनि जे ज़्यादतियुनि जो नोटिस वठी इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।